नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गंबड़ खां ख़बर ॾींदा हलूं त फ़कीराबाद भरिसां नेशनल हाईवे मोटरवे पुलिस B28 ऐं निजी तौफ़ीक़ मॉडल स्कूल जे तावन सां रोड सेफ्टी जे हवाले सां सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ॻोठनि सियासी समाजी अॻुवान वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मोटरवे पुलिस DSP राशिद महमूद भट्टी ऑपरेशन गुलाम यासीन जाखरानी रोड सेफ्टी जे हवाले सां हादसनि खां बचण बाबति आगाही ॾींदे चयो त अक्सर ॻोठाणा मालवंद नेशनल हाईवे ते जॾहिं रोड क्रॉसिंग दौरान ॿकरियूं मेहूं क्रॉस कराईंदा आहिनि त हिननि खे घुर्जे त रोड हादसे खां बचण लाइ रोडनि जे ॿिन्ही पासनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुर्जे। पोइ चौपाए माल खे रोड क्रॉस करणु। हिननि वधीक चयो त मोटरसाइकिल हलाइण दौरान हेलमेट जो इस्तेमालु करणु घुर्जे। 4 व्हील गाॾियूं हलाइण दौरान सीट बेल्ट जो इस्तेमालु करण खां गॾु रोड हादसनि खां बची सघिजे थो। रोड सेफ्टी जहिड़ा सेमिनार ॿारहाड़ी जे स्कूलनि ॻोठनि में कराइण सां माण्हुनि खे रोड हादसे खां बचाव बाबति आगाही मिलंदी। रोड सेमिनार में फ़कीराबाद टाउन कमेटी जे चेयरमैन जमील अहमद चांडियो, एडवोकेट समाजी अॻुवान शकील चांडियो, तौफ़ीक़ मॉडल स्कूल जे प्रिंसिपल फरहान खान भट्टी पारां आयल महिमान खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ॿुधाई। हिन नेशनल हाईवे मोटरवे पुलिस तरफ़ां बहितर प्रोग्राम करण ते खेसि थोरा मञा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़